बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसो पिया दरिया न्यूज़। आऊं आहियां सुभान खोसो। नाज़रीन, भत्तो कराची जो अहिड़ो वॾो इशू आहे जिते हिकु सियासी धुर पारां कंहिं दौर में सरेआम वसूल कयो वेंदो हो। उन सियासी धुर जे कमज़ोर थियण बाद आम माण्हू खे शायदि इहो लॻो त जेको भत्तो वठण वारो सिलसिलो आहे उहो बंदि थी वियो आहे, पर शायदि आम माण्हू खे इहा ख़बर न आहे कराची जे साउथ में पार्किंग जे नाले ते भत्तो वसूल कयो पियो वञे। उन भत्ते में केरु केरु भाईवार आहिनि उहो हिन वीलॉग में ज़िक्र कबो। उन सां गॾोगॾु सुप्रीम कोर्ट जा वाज़े हुकुम आहिनि त साइन बोर्ड इमारतनि मथां जेके बिल्डिंगूं आहिनि उन्हनि मथां साइन बोर्ड न लॻाया वेंदा, पर सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि जी सरेआम ख़िलाफ़ वर्ज़ी कई पई वञे। उनजी सरपरस्ती केरु पियो करे, इन ते बि गुफ़्तगू कबी। साउथ जेको ज़िलो आहे कराची जो, उहो पाण उनखे चई सघूं था त कराची जी दिलि बि उनखे चई सघूं था। सदर समेत मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि, क्लिफ्टन, डिफेंस, इहे सभु उन साउथ में अचनि था। पर हालति इहा आहे त मुख़्तलिफ़ मेन रोडनि रस्तनि ते जेके मेन गटर आहिनि उन्हनि जा जेके ढकण आहिनि उहे न आहिनि, जंहिं सबबु हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि ऐं गंदगी जा ढेर तव्हांखे हर जॻह नज़र ईंदा। इन सॼे मामले ते गुफ़्तगू कबी त आख़िर इन जो ज़िम्मेवारु आहे केरु, आख़िर इहो मामला जेके आहिनि इहे कंहिंजी सरपरस्ती हेठि जारी आहिनि। जीअं मां चयो त सियासी धुर पारां भत्तो कराची में वसूल कयो वेंदो हो। उन सियासी धुर जी कमज़ोर थियण बाद आम माण्हू खे इहो लॻो त हाणे जेको आहे जेको भत्तो वठण वारो सिलसिलो आहे शायदि बंदि थी वियो आहे। उन में घटिताई ज़रूरु आई, पर जेके सरकारी ऑफिसरनि जा जेके भत्ता मुक़ररु थियल आहिनि उहे अॼु बि दीदा दिलेरी सां वसूल कनि पिया, सरेआम वठनि पिया। केर बि उन्हनि खां पुछण वारो न आहे। हैरान कुन ॻाल्हि आहे त पाकिस्तान जो सभ खां वॾो शहर जिते सरेआम दीदा दिलेरी सां मुख़्तलिफ़ जेके सरकारी ऑफिसूं आहिनि, मुख़्तलिफ़ निजी जेके ऑफिसूं आहिनि, मुख़्तलिफ़ जेके बिल्डिंगूं आहिनि, उन्हनि जे हेठियां सरेआम पार्किंग जे नाले ते भत्तो वसूल कयो वञे थो। डिस्ट्रिक्ट साउथ आहे कराची जो, जिते सरेआम जेके बि बिल्डिंगूं आहिनि, तव्हां जिते बि नज़र फेराईंदो सरेआम उते माण्हू मुख़्तलिफ़ जेको आहे त इहो तासुर ॾियण जी कोशिशि कंदा आहिनि त हू को ठेकेदार जा माण्हू आहिनि ऐं सरेआम जेके गाॾियूं पार्क थियनि थियूं उन्हनि खां भत्तो वसूल कनि था। ऐं अगरि जेको माण्हू जेको शहरी ॾियण खां इनकार करे थो त उन्हनि जी बेइज़तियूं बि कनि था, गाॾियुनि जी हवा बि कढनि था, गाॾियुनि जा टायर बि पंचर कनि था। केर बि इन माफ़िया खां पुछण लाइ तयारु न आहे। मां कोशिशि कई त जेको म्यूनिसिपल कमिश्नर आहिनि अख़्तर शेख साहब, उन्हनि खां इन सॼे मामले ते जेको आहे त उन्हनि जो मौक़िफ़ जेको आहे वठिजे। मां उन्हनि सां ॻाल्हाइण जी कोशिशि कई, उन्हनि खां इहो सवालु कयो त भई आख़िरी जेको भत्तो आहे इहो कंहिंजी सरपरस्ती में जारी आहे, आख़िर इन जे ख़िलाफ़ु कार्रवाई छो नथी थिए, जॾहिं इहो इल्ज़ाम बि आहे त इन सॼे मामले जी जेका सरपरस्ती आहे उहा तव्हां कयो था। तव्हांजी सरपरस्ती हेठि जेको सॼो जेको मामिलो आहे इहो कारवाहवार आहे, इहो भत्ते जो जेको धंधो आहे इहो हले थो। पर हुननि जवाबु ॾियण जी ज़हमत महसूसु न कई आहे। छाकाणि असांजो सुवालु उन्हनि सां इन सूरत में हो, छाकाणि त उहे म्यूनिसिपल कमिश्नर आहिनि हिन ज़िले जा। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जे इलाइक़े में अगरि इन टाइप जो को धंधो हलंदो त उहो कीअं बेख़बर हूंदा। ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको उन्हनि जे मथां इल्ज़ाम आहे त उन्हनि जी सरपरस्ती ऐं उन्हनि जी भाईवारी हेठि हीउ जेको कुधो कारोबार आहे इहो सरेआम हले पियो। जीअं मां पहिरियों चयो त पाकिस्तान जो तमामु वॾो, सभ खां वॾो जेको शहर कराची आहे, उन में दीदा दिलेरी सां जेको आहे त पार्किंग जे नाले ते सरेआम मुख़्तलिफ़ बिल्डिंगनि जे हेठां, सरकारी बिल्डिंगनि जे हेठां, प्राइवेट बिल्डिंगनि जे हेठां माण्हू बीठा आहिनि ऐं उहो भत्तो वसूल कनि था। केर बि उन्हनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे को, केर बि उन्हनि खां पुछण लाइ तयारु न आहे। इहा साॻी सूरत हाल इन ज़िले में तव्हांखे ॿी नज़र ईंदी, जिते लाक़ानूनीयत जंहिंखे पाण चई सघूं था। मुल्क जो सभ खां वॾो जेको इंसाफ़ जो इदारो आहे सुप्रीम कोर्ट, उन जा वाज़े जेके हुकुम आहिनि उन्हनि जे हुकुमनि मूजिबि इहो आहे त जेके साइन बोर्ड आहिनि, जेके मुख़्तलिफ़ इश्तिहारनि जा बोर्ड हूंदा आहिनि, उहे जेके बिल्डिंगूं आहिनि उन्हनि जे मथां न लॻंदा। छाकाणि त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हादसा थिया आहिनि, जेके हवाऊं थियनि थियूं ऐं तूफ़ान अचनि था, उहे किरनि था ऐं जानी नुक़सानु थिए थो। तंहिं बावजूदि बि सुप्रीम कोर्ट जे उन हुकुमनि खे थुॾींदे तव्हां साउथ जे जंहिं बि बिल्डिंग ते अखि मथे करे ॾिसंदो तव्हांखे तमामु वॾा वॾा जेके साइन बोर्ड आहिनि उहे नज़र ईंदा। हाणे ॾिसो, ऑफिसरनि पारां अगरि इदारे हिकु वॾे जेको आहे त इंसाफ़ जे इदारे जी अगरि उनजे हुकुमनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई वञे थी त इहा कोई बेख़्याली में कोन था कनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जेके इदारा आहिनि, जेके इश्तिहार ॾींदड़ जेके कंपनियूं आहिनि, उन्हनि सां मिली भगत करे, किरोड़े रुपयनि जी मिली भगत करे ही साइन बोर्ड इन सॼे एरियाज़ में लॻल आहिनि, सरेआम लॻल आहिनि। केर बि पुछण लाइ तयारु कोन्हे को। एतिरो त पावरफुल आहे
म्यूनिसिपल कमिश्नर साउथ जो सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी करे पियो, पर उनजी जेका उनजे कन ते जूं बि नथी चुरे, उनखे कंहिं बि क़िस्म जी का हो बि कान्हे। चवण वारा चवनि था त जेको म्यूनिसिपल कमिश्नर अख्तर शेख साहब आहिनि उन्हनि खे सियासी सपोर्ट हासिलु आहे, सियासी दादुला आहिनि, तंहिं सबबु जेको आहे त ईअं सरेआम जेको आहे त सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी कनि पिया, जीदा दिलेरी सां कनि पिया ऐं माना पाण चई सघूं था त वाज़े जेके हिकिड़ा जीअं हुकुम हूंदा आहिनि त भई हिते हीउ न लॻंदो, पर तंहिं बावजूद बि हू लॻरायूं वेठो आहे ऐं हुनखे कंहिं बि क़िस्म जी का परवाह बि न आहे। अहिड़े तरीक़े सां किरोड़े रुपयनि जो बजट रखंदड़ हीउ ज़िलो आहे जिते तमामु जी मां पहिरियों इंट्रो में चयो त वॾा वॾा जेके कराची खे पाण जेके दिलि वारा एरियाज़ चई सघूं था, जंहिंमें डिफेंस आहे, क्लिफ्टन आहे, सदर आहे, इहे सभु इलाइक़ा हिन ज़िले में अचनि था, पर तंहिं बावजूद बि तव्हां जंहिं बि रोड तां गुज़रंदो तव्हांखे जेके गटरनि जा मेन होल आहिनि किथे किथे उहे नज़र न ईंदा, ख़ासि तौरु जेके मेन शाहरान ते किथे किथे नज़र न ईंदा, पर जेके अंदरियां इलाइक़ा आहिनि उते त मुकमल तौर ते जेको आहे त वीरानी वारो मंदरु तव्हांखे नज़र ईंदो। उते माण्हुनि पारां पंहिंजी मदद पाण ते जेको होल खुलियल आहे उते का न का काठी विझी को न को लकिड़ो विझी करे उनखे इहो माण्हुनि खे इंडिकेट करण जी कोशिशि कई वञे थी त भई खुलियल आहे, पंहिंजो ख़्यालु कयो। पर पोइ बि राति जे ऊंदाही वक़्तु जेका केतिरा ई माण्हुनि में किरनि था, ज़ख़्मी थियनि था, मोटरसाइकिलनि वारा किरनि था, केतिरा ई हादसा पेश आया आहिनि, पर तंहिं बावजूद बि हेॾो वॾो ज़िलो आहे, हेॾो वॾो बजट रखंदड़ ज़िलो आहे, तंहिं बावजूद बि हालति इहा आहे। साॻे तरीक़े सां मेन कुझु इलाइक़नि खे छॾे करे बाक़ी जेके अंदरियां इलाइक़ा आहिनि उते गंदगी जा ढेर लॻल आहिनि, पर हिन इंतिज़ामिया जे कन ते जूं नथी चुरे। जीअं मां पहिरियों चयो त म्यूनिसिपल कमिश्नर अख्तर शेख साहब सियासी दादुला आहिनि, तंहिं सबबु उन्हनि जी जेको उन्हनि जो मन करे पियो, जेका उन्हनि जी दिलि करे पई, उहो सिलसिलो हो जारी ऐं सारियूं रखियूं पिया अचनि, पर केर बि हुननि खां पुछण वारो न आहे। पर आख़िर हीउ जेको कुधो कारोबार आहे पार्किंग वारो या साइन बोर्ड वारो, आख़िर इहो कॾहिं बंदि थींदो? असां कोशिशि कईसीं त अख्तर शेख साहब जो बि मौक़िफ़ शामिलु कजे, पर हू ॻाल्हाइण लाइ तयारु न आहिनि। अख्तर शेख साहब हीउ जेको सवालनि जो सिलसिलो आहे इहो जारी रहंदो ऐं तव्हांखे, छाकाणि तव्हां सरकारी मुलाज़िम आहियो, टैक्स जे पैसनि मां पघार खणो था, तव्हांखे जवाबु ज़रूरु ॾियणो पवंदो। अॼु प्रोग्राम ॾींदा, सुभाणे वरी कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए मामले ते मुलाक़ात थींदी।